ओबाड़ो खां ख़बर ॾींदा हलूं। ओबाड़ो रोज़ाने पंहिंजी अख़बार ऐं टाइम न्यूज़ जे सिरवाण मोहतरम अली काज़ी पारां ऐलानियल 6 डिसंबर ते पंहिंजी एकता सक़ाफ़ती ॾियारे जे हवाले सां ओबाड़ो शहर जा सियासी समाजी अॻुवान ऐं शहर जे कारोबारी माण्हुनि एकता जे ॾियारे खे भरपूर मल्हाइण जो ऐलान पिणु कयो। जी हिन टाइम असीं मौजूद आहियूं ओबाड़े सरदार हाजी खान सूबे वटि, जिते सियासी समाजी शहरी कारोबारी माण्हू मौजूद आहिनि। अचो था 6 डिसंबर जे हवाले सां हिननि खां पुछा कयूं जो हिननि जो छा चवणु आहे। जीअं त 6 डिसंबर एकता जो ॾियारो मल्हाइण जो असां सॼी संगत खे चवंदासीं पाण सां मल्हायो वेंदो। भरपूर सॼी संगत खे पाण गॾिजी करे एकता जो ॾियारो मल्हाइण जी कोशिशि कंदासीं। जीअं ईद जो ॾियारो मल्हाइबो आहे ईअं मल्हाईंदासीं। सिंध जो सकाफ़त ॾियारो जेको सकाफ़ती ॾींहुं आहे जेको 6 डिसंबर आहे, उहो असां ईद जीअं सदाईं मल्हाईंदा आहियूं। अल्हम्दुलिल्लाह इंशाअल्लाह इन दफ़ा बि ज़िंदगी रही त ईअं ई ॾींहुं मल्हाईंदासीं। पाण ऐं पंहिंजा घरवाती या दोस्त सभु संगत साथ 6 डिसंबर असां ईअं सम्झंदा आहियूं ॼण त असांजे लाइ ईद आहे, पर डबल ईद आहे। छो जो असांजो सिंध जो जेको आहे सकाफ़ती ॾियारो आहे, असां सिंधी सभु मुतहद थी हिकु सुठी सोच रखंदड़ क़ौम, हिकु सुजाग क़ौम जेको आहे न, असां थी करे इन खे मल्हाईंदा आहियूं। सम्झो ॼण ईद जी जेको आहे ॾींहुं मल्हायूं था। इन जो जेको इब्तिदाई जेको अली काज़ी साहब इन जी ओपनिंग कई या जेको इन जो डे मुक़ररु कयो त असां सिंधी सभु मुतफ़िक़ थी करे असां इन ते जेको आहे पंहिंजो इहो ॾींहुं असां ईअं मल्हायूं जीअं ईद आहे। असां शुक्रगुज़ार आहियूं, निहायती शुक्रगुज़ार आहियूं अली काज़ी साहब जा, जंहिं असां सभिनी सिंधियुनि खे हिकु प्लेटफॉर्म ते आणे ऐं हिक ई इन प्लेटफॉर्म ते हाणे सुञाण सकाफ़ती ॾियारो मल्हायो। सम्झो ॼण असां ईद जो ॾींहुं मल्हायूं था पिया ऐं सिंध जो इहो सकाफ़ती डे आहे। सिंध धरती जे लाइ जान बाल इज़त हर शइ क़ुर्बान आहे। सिंध जेकी आहे असांजी जिंद आहे ऐं सदाईं सिंध आबाद रहंदी इंशाअल्लाह। अली काज़ी साहब जा असां लख लख क़ुरैत आहियूं जंहिं इहो डे मुक़ररु करे असां सिंधियुनि खे मुतफ़िक़ कयो। सिंध असांजी जिंद आहे। जीअं त 6 डिसंबर अली काज़ी मोहतरम जनाब अली काज़ी साहब जा क़ुरैत आहियूं, जंहिंजो असांजो ॾियारो ईद खां बि वधीक असांजो ॾियारो आहे ऐं ईद जीअं मल्हाईंदासीं इंशाअल्लाह मल्हाईंदा ई रहंदासीं। जीअं तव्हां शहर जे सियासी समाजी माण्हुनि जा वीचार ॿुधिया। कराची सिंध आहे, सिंध असांजी जिंद आहे। कैमरामैन नूर हसन थईम सां गॾु अलीगुल शेख, सिंध इशूज़ न्यूज़ वाड़ो। जंहिंमें सरदार हाजी खान सेपियो, रफ़ीक अहमद महर, रशीद अहमद महर, लियाकत अली समो, मोहम्मद अनवर शर, मोहम्मद अली सिपियो, राहब अली महर, हाफ़िज़ मोहम्मद यूनुस मलिक, हुज़ूर बख्श सिपियो ऐं ॿियनि शिरकत कई। वधीक उन्हनि जो चवणु हुयो त असां मोहतरम अली काज़ी साहिब खे सलाम पेश कयूं था, जंहिं सिंधी क़ौम खे उजागर कयो ऐं 6 डिसंबर ते असां सभु गॾिजी ईद जे ॾियारे जीअं मल्हाईंदासीं।